ठटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बाबू खुश्क। इमाम हुसैन अलैहिस्सलाम दीन इस्लाम जी बुलंदी लाइ लाज़वाल बेमिसाल कुर्बानी ॾिनी। गुलाम फारूक सूमरो आलमनि जे घुर्जे त हू पाण में मज़हबी आहंगी, रिवादारी ऐं भाईचारे जी फ़िज़ा क़ाइमु रखण लाइ भरपूर किरदारु अदा कनि। डिप्टी कमिश्नर ठटो 4 सेप्टेम्बर। डिप्टी कमिश्नर ठटो गुलाम फारूक सूमरो चयो आहे त करबला जो वाक़ियो हक़ ऐं बातिल जे विच में अज़ीम जंग हुई, जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे इमाम हुसैन अलैहिस्सलाम दीन इस्लाम जी बुलंदी लाइ लाज़वाल ऐं बेमिसाल कुर्बानी ॾिनी ऐं करबला जे मैदान में हक़ ऐं बातिल जी जंग में अहिड़ा केतिरा ई वाक़िया पेश आया जेकी न सिर्फ़ु इस्लामी तारीख़ पर इंसानी तारीख़ में बि ईंदा आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन करबला जे शहीदनि जे चेलम जे मौक़े ते सिक्योरिटी, सफ़ाई सुथराई ऐं ॿियनि इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ कोटायल इजलास जी सदारत कंदे कयो। उन मौक़े ते SSP आदिल हुसैन चांडियो ऐं असिस्टेंट कमिश्नर खां अलावा पब्लिक हेल्थ, हैस्को, म्यूनिसिपल, टाउन ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि, शिया उलमा काउंसिल जे अॻुवाणनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तवाफ़िकर जे आलमनि ऐं अॻुवाणनि शिरकत कई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर समूरनि आलमनि, अॻुवाणनि ऐं अज़ादारनि ते पुरज़ोर भरियो त करबला जे